अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ते अॻु में भी काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 69 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा भी हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकि हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 70 किस्त नंबर 28। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जी परछाई यानी पाछो ऐं माइक मैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। ही दोस्तों कैमरामैन जो पाछो आहे ऐं ही माइक मैन जो पाछो आहे। ही ॾिसो दोस्तों ॿई पाछा। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 71 किस्त नंबर 28। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त ही माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। ही ॾिसो दोस्तों माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 72 किस्त नंबर 29। दोस्तों हिन सीन में भी तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते भी तव्हांखे माइक मैन या डायरेक्टर जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों कैमरामैन त हितां खां साम्हूं पियो कैमरा में रिकॉर्ड करे सीन, पर दोस्तों ही पाछो जेको आहे सो या माइक मैन जो या डायरेक्टर जो। बहरहाल हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 73 किस्त नंबर 29। दोस्तों हिन सीन में हिते जेके भी माण्हू मौजूद आहिनि उन्हनि सभिनि जो ध्यानु पंहिंजे सीन में आहे दोस्तों, पर ही ॿई शख़्स डायरेक्ट कैमरा में पिया निहारीनि। दोस्तों शायदि हिननि खे डायरेक्टर जेको सम्झायो त उनखे सम्झ में न आयो। हिननि खे सिर्फ़ु ही तमाशो ॾिसणो हुयो, पर ही ॿई हिन वक़्तु कैमरा में पिया निहारीनि। दोस्तों इहा भी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों इहा मिस्टेक हिन ॿिन्हिनि जे करे हिन ड्रामे में थी आहे। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 74 किस्त नंबर 29। दोस्तों हिन सीन में भी तव्हां हिन जगह ते गौर कयो त हिते कार जे हिन शीशे में तव्हांखे ही कैमरामैन जो पाछो नज़र ईंदो। ही ॾिसो दोस्तों कार जे हिन गिलास में ही कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 75 किस्त नंबर 29। दोस्तों हिन सीन में भी तव्हां हिन जगह ते गौर कयो त हिते हिन ड्रामा मेकिंग जी टीम जा कुझु पाछा नज़र अची रहिया आहिनि। ही ॾिसो बाक़ी सभु माण्हू हिते मौजूदु आहिनि ऐं ही जेके पाछा आहिनि उहे हिन ड्रामा मेकिंग यानी ड्रामे खे ठाहिण जी जेका टीम आहे उन टीम जा ई पाछा आहिनि। दोस्तों ही ॾिसो हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट भी ज़रूरु करे छॾींदा। यादि रखंदा दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो भी यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उन खां अलावा जेके भी दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि ऐं उन्हनि मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकि मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों जेकॾहिं किस्त नंबर 28 ऐं किस्त नंबर 29 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो ऐं जेको बि दोस्त मूंखे उन मिस्टेक जे बारे में कमेंट सेक्शन में ॿुधाईंदो इंशाल्लाह मां नेक्स्ट वीडियो में उन जो नालो मेंशन करे उहा मिस्टेक पंहिंजे वीडियो में ज़रूरु शामिलु कंदुसि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।